तुम होशियार रहो, नहीं तैयार रहो। जैनी शिकार बाहर निकतो ना तो मां तव्हां सभिनी खे हकल कंदुसि। आलम अची ॾिस त मुंहिंजे पुट जी कहिड़ी हालत कई अथऊं। बाबा जंहिं हालत कराई आहे तूं हुनखे ॿुधाए ॾी। छा कयां पुट, छा कयां? मुंहिंजी एॾी हलंदी न आहे जो मां तोखे रईस जे चंबे मां आज़ाद कराए ऐं तुंहिंजो पलांद कयां। तव्हां आख़िर मूंखे पंहिंजो दुश्मन छो था सम्झो? सॼण ई ही हालत कराई अथई। जेकॾहिं दुश्मनी ते लही अचे त मुंहिंजो लाश बि बाबा खे हथ कोन अचे। तूं पंहिंजो दुश्मन पाण आहीं पंहिंजो दुश्मन। जेसीं ताईं तूं सदोरी जी ॾस नथो ॾी न त रेस तोखे ज़िंदा न छॾींदी। आलम खान, जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजे छोकिरे ते एतबार न आहे न त भलो साईं खणी अची हुन ते हथ रखाराइसि, पोइ त तोखे एतबार ईंदो न। या भले साईं ते कयल ॻाल्हि ते बि तोखे एतबार कोन ईंदो। ठीकु आहे चाचा, ॾे कसम वरिया मूंखे। पहिरियां एतबार ॾियां हा, पर हाणे कोन ॾींदुसि। हाणे तोखे ऐं रेस अकबर खान खे मोकल आहे त सदोर जो ॾस मूंखां पुछी ॾेखारियो, पोइ मां तव्हांखे जॉन मञींदुसि। चाचा ॾिसो पिया न, अञा चओ था मां तव्हांजो दुश्मन आहियां। हे जेको वरियाम ॻाल्हाए पियो न, जेकॾहिं हिन जाइ ते को ॿियो हुजे हा न चाचा, सिधी गोली सीने में हणांसि। आलम मां हिनखे सम्झाईंदुमि। चाचा हाणे तूं हिनखे सम्झाई या न? जेकॾहिं रेस हिन में हथ विधा न त मूं वटि कॾहिं बि न अची हिनखे छॾाइण जे लाइ। कोन कंदासीं तोखे मिंटू। रेस सां जेतिरो विढ़णो मूंसां विढ़ी चुको आहे। हाणे मुंहिंजो वारो आहे। अॼु शाम माई जादो जे घर शादी जो सॾु आहे। तव्हांजी इजाज़त हुजे त मां थी अचां। अदी इन में पुछण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? पाड़े में सॾाओ त भरणो ई पवंदो, या ॻोठ वारनि सां उथण वेहण छॾे ॾियो। उहो कुझु कयूं जो सुभाणे मां मरां त चार कांधी बि त अचनि न। राजा मास्तर ॻोठ वारा अचनि या न अचनि, तोखे कुलो ॾियण लाइ असां टे ॿाहिरि कापी आहियूं। चोथों खणी अर्ज़ मासी खे कंदासीं। कहिड़ो चाचे में वज़न आहे, चइण ॾियण जी ज़रूरत ई कोन पवंदी। मां अकेलो ई खटे खणी वञी मुकाम में उछलाईंदोमांसि। तव्हां रुगो क़बर खोटिजो। अदा कुलू उहा क़बर बि तॾहिं तयारु कंदासीं जॾहिं चाचो मास्तर मरे। ये अलाए कॾहिं मरंदो। तव्हां सां ॻाल्हाइण पंहिंजी गिची पटाइण आहे। चाचा तोखे ख़बर ई आहे त ही चंद्रा मुड़ंदा ई कोन, थाप ज़रूर कंदा। पोइ बि तूं ॻाल्हाइण को मुड़ी कोन थो। पोइ भला घर में ॻाल्हायां न, वात ॿधी वेही रहां। तव्हां हाणे घणो लुड़ न कयो, मां सॾु ई कोन थी भरण वञा, बसि न। तूं वञजांइ सॾु भरण लाइ, तोखे कंहिं रोकियो आहे? पोइ भला राणीअ खे साण कयूं वञा। न मासी, राणी हिते हूंदी। अबा हिन जो दिमाग़ कम नथो करे। हिनखे घर में अकेलो छॾणु खतरो आहे। हिनखे त न बाहि जी ख़बर थी पए ऐं न पाणीअ जी, त हिन जो ख्यालु केरु कंदो? मासी तूं सॾु भरे अचिजाए, पापा जी मस्तानी जो ख्यालु पाण ई कंदुसि। मासी हाणे तूं घर जो को बि खुटको न कर। अदो मस्तानो आहे न, बुहारी बि ॾींदो, थांव बि मलींदो, मानी बि पचाईंदो। कीअं अदा सुल्तान?
खान असांजी रस्ता रोक छो? तव्हां सिर्फ़ मूंखे इहो ॿुधायो त तव्हां मुंहिंजे दोस्तनि जो पीछो छो था कयो? असां छो पीछो कंदासीं? इहो तुंहिंजो वहम आहे आलम खान। कूड़ न ॻाल्हाए शमू। जॾहिं खां वठी ही दोस्त आया आहिनि तव्हां मुसलसल असांजी जासूसी करे रहिया आहियो। जेॾां असां था वञूं तव्हां असांजे पोयां आहियो। लाला तूं हद खां वधी रहियो आहीं। मेरे मूंसां ॻाल्हाए। आलम खान बस आस्ते ॻाल्हाए। इते जो इते पूरो न करे छॾे। आलिम खान छेड़े जी का बि ज़रूरत न आहे। जेकॾहिं तव्हां महसूस कयो था त असां तव्हांजो पीछो करे रहिया आहियूं, इन लाइ माफ़ी ॿीहर ई कोन थींदो। अच्छा मूं डरो हितां। आलिम खान चइबो त ही सुल्तान जा दोस्त आहिनि। हा हैदर, ये सुल्तान जा दोस्त आहे। असां हिते आया आहियूं, इहा ख़बर सुल्तान ताईं हिननि पहुचाए छॾी हूंदी। लाज़िम न आहे त सुल्तान अंदाज़ो लॻाए असां जहिड़े लाइ आया आहियूं। सुल्तान खे घटि न सम्झ। हिनमहिल वो पूरी तयारी सां आहे, पर हिकु दफ़ो मूंखे मैदान में मिली वञे, बख़्श न कंदोमांसि, न कंदोमांसि बख़्श। मिठल चइबो त रेस जे घरां शादी पियो करी। हा यार, खुशनसीब आई मिठल, खुशनसीब आई। वरियाम खुशनसीब तॾहिं थिया जंहिंखे चाहियो उन सां शादी थिया। इन ई चाहत त रुलायो आहे। मूं बि त सदोरी सां मोहबत कई, सभु दुश्मन थी पिया। हाणे ख़बर कोन थी पई त सदोरी खे किथे गुम करे छॾियऊं ऐं इहो सभु इल्ज़ाम मूं मथां पिया हणनि। रेस अकबर खान त असुल हथ धोई मुंहिंजे कढ पइजी वियो आहे। सच में वरियाम तोखे सदोरीअ जी ख़बर न आहे? जेकॾहिं सदोरी जी ख़बर हुजे हा त छा हुन सां निकाह न करे छॾिया? सदोरीअ जो निकाह त मलूक सां थियल आहे। निकाह मथां निकाह कीअं करियां? रखां मलूक जे निराड़ ते बंदूक। मलूक एॾो ठाऊ कोन आहे जो सदोरी खे तलाक न ॾिया। हा साईं, सभु असांजे लाइ अची ठाहूका थिया। मूंखे मारण को वॾो मसलो कोन्हे, मूंखे त तूं पूरो करे छॾींदे, पर जे अहिड़ो ठाहू को आहे त वञी सुल्तान खे मारे। हा पोइ मञाए नी त बाक़ी तूं जवान आहे। जॾहिं वक़्तु आयो न त इहो बि करे ॾेखारींदोसि आहे। तुंहिंजे लाइ इहो वक़्तु कॾहिं कोन ईंदो। तूं सुल्तान वारनि खे छा, पर उहे तोखे ई पूरो करे छॾींदा। निकर, मां चवां थो निकर। संभाल वरियाम संभाल, ॾिसे नथो अॻे ई मोह पियो आहे। जे लॻुसि न ओलो सोलो धक त इते ई पूरो थी वेंदो। पूरो छा में आहियां, अञा टी शादी करण जे शौक़ में आहियां। अरे टी शादी छाजी? मां चवां थो त हल तो जी हाणे टी शादी मां गब्बर सां कराईंदुसि, गब्बर सां। अबा तू हिते छा पियो करी? चाची मोबाइल चार्ज ते रखी उहा खण आयो। अलमारी जी हिते पुट चाबी रखी।
अलाए किथे पई आहे। हाँ चाची इते ही हूंदी, पर चाची अलमारी चाबी तव्हां काॾे कंदव? अबा पैसा कढणा हा, फकीरनि खे कुझु घोर ॾियां। ॾिस पुट, इते किथे चाबी पई आहे। चाची चाबी हीअ पई आहे चाची। अबाया त खणी ॾे। हाँ चाची, चाची ये चाबी पई आहे। अज भी कम न थियो गोरखा न भलाई कॾहिं तूं इन पैसनि जो मालिक थी थे। चौ तरफ नजर घुमाए ॾिस, जेसी ताईं तुंहिंजी नज़र वेंदी एसी ताईं अदे अकबर खान जी ज़मीन आहे, पर तुंहिंजी नज़र खुटी वेंदी अदे अकबर खान जी ज़मीन कोन खुटंदी। हेड़ी ज़मीन आहे अदे अकबर खान वटि, कोई बि ज़ालिम मूंखे कुझु नथो ॾे। हालांकि पुटाणो औलाद कोन अथसि, काॾे कंदो। हेड़ी सारी मिल्कियत तोसूं मरण खां पोइ क़बर में त कोन खणी वेंदो। न कोई एड़ा ख़र्च जा के एड़ा शौक़ अथसि जिन ते ख़र्च करे। ऐं घर में त अलमारियूं पैसनि सां भरियूं पयूं अथसि, करोड़ो रुपया बैंकुनि में पिया अथसि। तॾहिं त चवंदो आहियां दोस्त त जेतिरो जल्दी थी सघे नी कुराड़े उठ जो ख़ात्मो कजे। पोइ लेटायूं अकबर खान खे, हुकुम कयो, असां त तव्हां सां गॾु आहियूं न। ऐं ॾिसो मूं सोचियो आहे त आलम खान या सुल्तान जे हथां इन्ही खे ख़तम करायां, जीअं समूरी मिल्कियत ते मुंहिंजो कब्ज़ो काइमु थिए ऐं कंहिंजो शक बि मूं मथां न अचे। पर सच पुछी न दोस्त त सुल्तान बि कम जो न निकितो। हाणे सोचां थो त हिन कम जे पोयां तोखे जबल खे लॻायां। रेस असां हाज़ुर आहियूं, जॾहिं बि हुकुम कंदे न असां ओताक में घिड़ी सिधियूं गोलियूं हणंदासीं, सिधियूं। हाँ रेस, जबल सही तो चवे, तव्हां रुगो हुकुम कयो, गोलियूं हलाइण में देरी न कंदासीं। लाउदी, जेकॾहिं बाबा तव्हां ईअं कयो न त सभ खां पहिरियों इल्ज़ाम मूं मथां ईंदो। ऐं जेकॾहिं मां अदे अकबर खान जे खून में गिरफ़्तार थियुसि न त ही सॼी मिल्कियत गांव कुत्ता खाई वेंदा। ऐं जेका ही सरसब्ज़ ज़मीन ॾिसींदो न, इहा सॼी कलर ऐं बंजर बणिजी। इन करे ई चवां थो लाहौती, इन करे ई चवां थो त अहिड़ो कमु कजे जो अदे अकबर खान जो इल्ज़ाम मूं मथां न अचे। पोइ इहा वाट तव्हां ई सोचे ॿुधायो, असांखे छा करणु घुरिजे? दोस्तो इन लाइ वरी हिकिड़ी नई प्लानिंग सोचणी पवंदी त अदे अकबर खान खे कीअं ख़तम कजे, कीअं कजे। कुझु न कुझु दोस्तो सोचणो पवंदो, छो त वधीक इंतज़ार हाणे मां नथो करे सघां। काॾे बा काॾे? इहो तव्हां में कमु हो तॾहिं आया हो। कमु हो त हेॾे बि ॿुधायो न। राब कमु ॿुधाईं। नानी सानी असां बुखनि ते आहियूं, सफ़ा पाह जी आहियूं। पोइ असां छा कयूं? 200 उधारा घुर्जनि। पोइ असां छा कयूं? असां पाण वठूं था पिन था, हे वरी पिनण वारा खां पिनण आया आहिनि। तव्हांखे गोर घणी मिली हूंदी, उतां 2 रुपया घणी कढिजो, छो कंजूस थी। 500 मिलिया आहिनि सूरनि सां, खोड़ वरी धूड़ मिलिया आहिनि। अरे हेॾे कर, असांजो इन्ही मां ई कमु थी वेंदो। हेॾे कर, मुंहिंजा पैसा आहिनि। हाँ हाँ, हे छा
ये निटे जी दादागिरी कटो पैसा इज्जत सा जवाब पैसा दे कौन नहीं नादी दे पैसा ये ना कर सच्ची रात सब भाई आया हूं बराबर पैसा नहीं चाहिए कटो पैसा दे कटो करो कट पैसा वटना अरे ना आजो करनी नदी नदी आजो करनी हां कुछ दादा ये निटे जी दादा जगह तो जो ना टेलर मथा चढ़ंदो आयो ढारे वारो फ़कीर आयो हथ जूं लकीरूं ॾिसी क़िस्मत बदलाए छॾिया सच्चो मुंहिंजो अलाह बाक़ी सब कूड़ ही जहान कूड़ो ही जिंदगी कूड़ी पापी पेट जे करे हर को पियो तो कूड़ ॻाल्हाए तीअं ही फ़कीर भी कूड़ो कूड़े जो पुट पर ढारो मुंहिंजो सच्चो आयो ढारे वारो फ़कीर आयो लाल सड़ाई करे बाबा खैरात दे त अॻिते खिसकऊं मां सच्चो ढारे वारो फ़कीर आहियां हथ जूं लकीरूं ॾिसां त क़िस्मत बदलाए छॾियां सालनि जा सुतल भाग जगाए छॾियां सदियुनि जा निभाग तुंहिंजे दर तां तड़े कढां फ़कीर पोइ वारो कर मुंहिंजो हथ ॾिस भाग वरनि कोन था अलाए कहिड़ो मसलो आहे वे त तोखे तुंहिंजी क़िस्मत जो हाल ॿुधायां ओहो ही छा थो करे फ़कीर आया भंगी हथी सॼो किनो करे छॾी मूंखे ॾे ॾिसी कोन थो त तुंहिंजे हथ ते निभाग जी मेर ॼमियल आहे इनखे त साफ़ करण दे न ॾिस हाणे हथ जूं लकीरूं ज़ाहिर थियनि थियूं या न पोइ भला ॿुधाए मुंहिंजूं हथ जूं लकीरूं छा थियूं चवनि ढौंडारा पौंबारा सच्ची सच्ची ॿुधाए त हिन जो नालो छा आहे नालो 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 ईसा न तूं सब्र कर तोसां नया ठारो पाण ॿुधाईंदो पोइ पुछ न ठारो छा थो चवे हिन ॻोठ में बदनाम टे पोड़ा आहिनि छा तोसां नया ठारे सां ठारो पाण ॿुधाईंदो हाँ टे पोड़ा आहिनि ईसा जाड़ो न मलूक इते अच न मलूक छा थी चवे मुंहिंजी क़िस्मत मलूक जा ॿ निभागा पुट अथसि फ़कीर छा थो सोची मलूक तुंहिंजो भाग ॾाढो ख़राब आहे तुंहिंजा 2 निभागा पुट आहिनि हलड़े फ़कीर खे कीअं ख़बर पई त मुंहिंजा निभागा 2 पुट आहिनि बाबा करामत वारो फ़कीर आहियां सच्चे पीर पोतल पीर शाह गोदड़े जे पिड़ जो फ़कीर आहियां तुंहिंजी पूरी ज़िंदगीअ जो हाल मां तुंहिंजे हथ जूं लकीरूं ॾिसी ॿुधाए सघां पोइ ॿुधाए न त मुंहिंजा भाग आख़िर कॾहिं वरंदा तुंहिंजे हथ जी भाग वारी लकीरुनि जे मथां तुंहिंजा निभागा छोरा ऊंधा गोॾा कयूं चढ़िया वेठा ऐं जॾहिं उहे उतां हटंदा न त पोइ तुंहिंजे हथ जे भाग वारियूं लकीरूं बि वधंदियूं ऐं तुंहिंजा भाग बि मोटंदा पोइ वारो कर पापा नंढे भागनि खे हटाए उहे मुंहिंजे हथ जे लकीरुनि मथां त छा
पर मुझे छाती ते चढ़िया वेठा निभागा। मलूका उन लाइ त पढ़ाई थींदी, ॾींहं बि लॻी सघे थो, 10 ॾींहं बि लॻी सघनि था। पोइ हली मुझे घर पढ़ाई करे, भली 10 ॾींहं त छा खणी महीनो लॻी वञे। उथ हल। कम थी वियो। हाँ सुल्तान, हाण जेको तव्हांजो हुकुम। जवान छेड़े लाइ आया आहिनि, असांखे छा करिणो आहे? कन खोले ॿुधो। ॿुधायो वॾा, हाणे छा करणो पवंदो? मूं हिकु प्लानिंग ठाही आहे, ॿुधो। समझी वियो न त हाणे असांखे छा करिणो आहे? ठीकु आहे दादा, तव्हां चओ था त ईअं कयूं था, पर केतिरा ॾींहं इहो सिलसिलो हलंदो? जेसि ताईं आलम खोले मैदान ते नथो अचे